बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अॼु असां अवां जे साम्हूं पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे मौज़ू फ़िक़े जे बारे में पंजो दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू तक़लीद जे बारे में आहे। तक़लीद जूं माना कयोसीं, उन जा बयानु कयोसीं, रिवायात हदीस मां बयानु कयोसीं कुझु उन जी अहमियत। अॼु जेका आहे इन तक़लीद जे बारे में अक़ली दलील बयानु कंदासीं। इन खे तक़लीद खे अक़ल तस्लीम करे थो या न। मोहतरम नाज़रीन, अक़ली एतबार सां जूं चार क़िस्मूं थियनि थियूं। पहिरीं क़िस्म हिकु जाहिल कंहिं ॿिए कंहिं जाहिल जी ॻाल्हि मञे। मोहतरम नाज़रीन, हिकु जाहिल ॿिए कंहिं जाहिल जी ॻाल्हि मञे, इन में को फ़ाइदो कोन्हे, यानी इन खे हिकु अक़ल तस्लीम कोन थो करे। जंहिं नमूने तव्हांखे मिसाल ॾियां, हिकु अनपढ़ियल इंसान कंहिं वञी कंहिं स्कूल में वञी कंहिं डिग्री जो इम्तिहान ॾे, उहो कुझु जेका वर्कत लिखे, उन तां ॿियो हिकिड़े जाहिल शख़्स उन तां मथां कापी करे, त हिन जो को फ़ाइदो, यानी ॿई फेल थींदा। न की हू जेको कापी करे उहो पास थींदो, न की हू जो कापी कराए उहो पास थींदो, यानी ॿई हिकु जाहिल आहिनि। हिनखे जाहिल ॿिए का जाहिल खां पुछंदो त हिन में को फ़ाइदो कोन्हे, ऐं हिनखे अक़ल तस्लीम कोन थो करे। ॿी क़िस्म, यानी हिकु आलिम कंहिं जाहिल खां पुछे। जॾहिं हिकु इंसान हिकु आलिम आहे, हर शइ जे बारे में इल्मु रखे थो, उन जो कंहिं जाहिल खां वञी पुछे त इहो बि जेका हिकु मज़मत जहिड़ी ॻाल्हि आहे, इनखे अक़ल तस्लीम नथो करे, छो जो हिकु आलिम कंहिं जाहिल खां पुछे। ऐं टीं क़िस्म, हिकु आलिम कंहिं आलिम खां पुछे। जॾहिं तूं हिकु आलिम आहीं, मुकमल तौर ते तूं इल्मु रखी थो, पंहिंजो इल्मु छॾे करे वरी कंहिं साॻियो ॿिए कंहिं आलिम जे पोयां लॻो थी, उन खां पुछंदो वठी, जॾहिं तूं ख़ुदि आलिम आहीं, ॿिए आलिम जी तोखे ज़रूरत कान्हे का। अहिड़े नमूने सां हिकु आलिम ॿिए कंहिं आलिम जी ॻाल्हि मञे, इनखे जेका बि अक़ल तस्लीम कोन थो करे। ऐं चौथी क़िस्म जेका आहे ऐन अक़ली आहे, जंहिंखे अक़ल बि क़बूल करे थो, हिकु जाहिल कंहिं आलिम खां पुछे। यानी हिकु जाहिल आहे, हिकु कोन थो ॼाणे, हिकु अहिड़े आलिम खां थो पुछे जेको आलिम उन शइ जे बारे में मुकमल तौर ते इल्मु थो रखे। उहो जाहिल उन आलिम खां पुछे थो त इन ॻाल्हि खे अक़ल बि क़बूल करे थो, ऐं इहा ऐन अक़ली ॻाल्हि आहे। ऐं अहिड़े नमूने सां उन खां पहिरियां जे दरसल में कुझु अक़ली कुझु दलीलूं मिसालूं ॾींदा आयासीं, पर जंहिं सां हीअ जेका आहे दुनिया जेका आहे अगरि तक़लीद जा क़ाइल न थींदासीं, हीअ दुनिया में असांजो ज़िंदगी बसर करणु महाल थी वेंदी। ऐं जेका दुनिया तरक़ी में आई आहे, इन तक़लीद जे ज़रिए सां आई आहे। अगरि न जे तक़लीद क़ाइल न थींदासीं त असांजे लाइ ज़िंदगी महाल थी वेंदी। ऐं उनखां बाद में आया ॾिसूं, क़ुरान में बि तक़लीद जो हुकुम आयो आहे न। ख़ुदावंद मुताल सूरह बक़रा आयत नंबर 122 में फरमाइनि था, वमा कानल मुमिनूना लियनफिरु काफ़तन फलौला नफ़र मिन कुल्लि फ़िरक़तिन मिनहुम ताइफ़तुन यतफ़क़्क़हू फ़ी दीन वलियुनज़िर क़ौमहुम इज़ा रजअू इलैहिम लअल्लहुम यहज़रून। ख़ुदावंद फरमाए था, ही थी नथो सघे या सभु जा सभु माण्हू इल्मु दीन हासिल करणु निकिरी पवनि, पर अहिड़ो छो नथो थिए त हर गुरू मां कुझु अफ़राद निकिरनि, दीन वञी सम्झनि ऐं फ़िक़े हासिल कनि। जॾहिं मोटनि पंहिंजी क़ौम ॾांहुं त पंहिंजी क़ौम खे ॾियारीनि ऐं तालीम दीन ॾियनि, ताकी हू डिॼी वञनि। या ख़ुदावंद मुताल सूरह बक़रा में 122 नंबर में ख़ुदावंद मुताल फरमाइनि था। ऐं ॿी सूरह नहल आयत नंबर 44 में ख़ुदावंद मुताल फरमाइनि था,
फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून, अगर तव्हां नथा ॼाणो त अहल ज़िक्र खां पुछो। इन जे तफ़सील रसूल खुदा जाबिर खां की रिवायत है, रसूल खुदा फरमाइन था वला यंबगी लिल आलिम अन यसकुत अला इल्मिही वला यंबगी लिल जाहिल अन यसकुत अला जाहिलिही। आलिम के पंहिंजे इल्म ऐं जाहिल के पंहिंजी जहालत ते सुकूत अख्तियार न करणु घुरिजे, यानी जाहिल खे घुरिजे पर आलिम जी तरफ़ रुजू करे। आलिम जे लाइ ज़रूरी आहे त पंहिंजो इल्म खे फैलाए ऐं जाहिलनि ताईं पुॼाए, इन जहालत खे ख़तमु करे। अॼु मोहतरम नाज़रीन, अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी थी पहुते। वरी ॿिए दर्स में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। व रहमतुल्लाहि व बरकातहू।